हुकुम लियाकत मीरानी। अॼु स्कूल कॉलेज में स्टूडेंट काउंसिल में हेड गर्ल, हेड बॉय, डिप्टी हेड गर्ल, डिप्टी हेड बॉय जी इलेक्शन्स ऐं उहे स्टार्ट थियण रहियूं आहिनि। हिकिड़ो डेमो मां ठाहींदुमि जेको मां ओवरऑल सभिनी खे ॾेखारींदुमि त अहिड़े क़िस्म जूं सरगर्मियूं करे ॿारनि में जेको आहे उत्साह पैदा करे सघिजे थो। हीअ असुलु टीचिंग हीअ आहे त वोट कीअं ॾिजे, उमेदवार कीअं कन्विंस कनि ऐं उन खां अलावा वोट कास्ट कीअं कबो आहे ऐं कहिड़े उमेदवार खे वोट ॾिजे। अॼु ही 8th क्लास जा ॿार जेके आहिनि उहे लाइन में बीठा आहिनि जेके वोट कास्ट कंदा ऐं उन खां पोइ असांजी इलेक्शन स्टार्ट थींदी। पहिरियों असांजो डेमो जेको आहे थींदो प्लीज़ पोलिंग स्टेशन जे अंदरि ऐं इन पोलिंग स्टेशन जी इन्वायरमेंट आहे जेका तव्हांखे मां ॾेखारींदुमि। हेॾो एजेंट वेठा आहिनि जेके उमेदवार कंटेस्ट करे रहिया आहिनि उन्हनि जे तरफ़ां इहे एजेंट जेको क़ौमी सूबाई असेंबली में जे इलेक्शन्स थींदियूं आहिनि पंहिंजो उमेदवार जा एजेंट्स उन्हनि में वेंदा आहिनि। हिन खां पोइ ही उमेदवार आहिनि जेके फाइट करे रहिया आहिनि हेड बॉय ऐं डिप्टी हेड बॉय जे तरफ़ां ऐं इन खां पोइ ऑब्जर्वर्स वेठा आहिनि टीचर। इन खां पोइ ही जेके गर्ल्स उन्हनि जो आहे फाइट जेका डिप्टी हेड गर्ल ते कहकशान लेडी जेका हेड गर्ल थी वई आहे। हेॾां उहे वोटर 8th क्लास जा जेके दवा ॾेखारियो त इहे असांजा बॉक्सिस आहिनि जेके जंहिंमें वोट कास्ट थी न थियो आहे पाज़ आहे सिर्फ़ु डेमो जे लाइ त 8th क्लास जा शागिर्द आहिनि त कीअं हिननि खे जेको वोट कास्ट करे ॾेखारींदासीं। हेॾो असांजो पोलिंग ऑफिसर जेको रफ़ीक अहमद आहे इहो लिस्ट में कंफर्म कंदो त वोट आहे या न आहे। होॾो एजेंट हुनखे नोट कंदा टिक कंदा। हेॾां पोलिंग ऑफिसर असांजी हुमा हमीद आहे जेका जीअं जनरल इलेक्शन्स में मार्क इंक मार्क थींदो आहे उहो ई जेको आहे सो इहो थींदो। हे सभु 8th क्लास जा शागिर्द जेके हेॾां मैम वेठी आहे सपोर्टिंग स्टाफ आहे प्रिज़ाइडिंग ऑफिसर मैम टुबना आहे। अचो त तव्हांखे हाणे प्रोसेस ॾेखारींदासीं त कीअं थो थिए। वोटर पोलिंग स्टेशन में आयो आहे उनजो पहिरियों कमु इहो हूंदो त उहो जेको आहे सो वञी चेक कंदो पोलिंग ऑफिसर सां रफ़ीक साहिब खे उनखे ॾिसंदो त जेको लिस्ट में नालो आहे लियाकत अली मीरानी मिस्टर लियाकत अली मीरानी पहिरें नंबर ते आहे। ॾिसो चेक कयो आहे। उन खां पोइ कंफर्म कंदा एजेंट त बाक़ी आहे या न आहे। उन खां पोइ मैडम हुमा हमी जेका पोलिंग ऑफिसर आहे उहा हिनखे मार्क कंदी। तव्हां ॾिसो था सूबाई ऐं क़ौमी असेंबली में बि ईअं ई जेको आहे मार्क कयो वेंदो आहे ऐं मार्क जेका आहे इंक लॻी वई आहे। इन खां पोइ माण्हू प्रिज़ाइडिंग ऑफिसर्स वटि वेंदो। उन खां पोइ उहे जेके वोट्स असांखे मिलंदा जेके मां कास्ट कंदुसि। हीअ वोट मैडम लुबना जेका ॾेई रही आहे साइन ऑन स्पॉट ट्रांसपेरेंसीअ जे लाइ। हीअ हिकिड़ो वोट मिलियो आहे जेको असांजे हेड गर्ल डिप्टी हेड गर्ल जो आहे। हीअ जेको आहे हेड बॉय जे लाइ आहे। हीअ निशान बि साॻा ई वोटनि जा सैंपल ॾिसो वोटनि जा सैंपल बि साॻा ई आहिनि जीअं असांजा क़ौमी सूबाई असेंबली में थींदा आहिनि। हीअ वोट मूंखे मिलियूं आहिनि 3 जेके मां हाणे बूथ में मिली चुका आहिनि। हीअ पोलिंग बूथ आहे जंहिंमें प्राइवेसी बि आहे ऐं सीक्रेसी बि आहे। तव्हां ॾिसो था हिते कंहिं बि माण्हू खे वोट ॾियण जे लाइ ही असां वटि स्टैम्प्स पिया आहिनि। हिनखे रिकॉर्ड न कंदासीं छाकाणि जो एविडेंस थी वेंदो। उनजे करे हमेशह वोट जेको आहे उहो सीक्रेसी में ऐं पसंदीदा उमेदवार ईमानदार उमेदवार खे ॾियणो घुरिजे जॾहिं असां बहितर हीअ असांजा जेको वोट कास्ट थी वियो आहे। हीअ ॾिसूं था हमेशह वोट खे हीअं बंदि कंदा कयो ओवरऑल जनरल त जीअं स्टैम्प जेको आहे उहो ॿिए पासे ॾे न वञे। त हीअ वोट बंदि करण जो तरीक़ो आहे। अहिड़े ई नमूने सां जेके ॿिया वोट आहिनि मां जेको आहे सो बंदि थो कयां ऐं पोइ हुननि खे बॉक्सिस में जेको आहे उहो हीअ असांजा वोट स्टैम्प थी विया। मुंहिंजो वोट कास्ट थी वियो आहे ऐं हीअ जेका आहे असांजो डिप्टी हेड बॉय हीअ असांजो जेको आहे सो डिप्टी हेड गर्ल हीअ असांजो हेड बॉय जो मुक़ाबिलो ऐं इहो असांजो वोट जेको आहे कास्ट थी वियो। इहो वोट जो तरीक़ो ऐं ईअं जनरल साइंस सूबाई असेंबली में जेके वोट कास्ट थींदा आहिनि त होपफुली तव्हांखे सभिनी में अची वेंदो ऐं उमेद आहे त बहितर मुक़ाबिलो थींदो। इंस्टीट्यूशन्स में जेकॾहिं अहिड़े क़िस्म जूं एक्टिविटीज़ कयूं वेंदियूं त उन्हनि ॿारनि में
इहा अहिड़ी शइ जेका आहे हिकिड़ो उत्साह पैदा थींदो ऐं इहा हिकिड़ी टीचिंग आहे त उहो कीअं कास्ट कजे, कहिड़नि उमेदवारनि खे वोट ॾिजे, उमेदवार कीअं कन्विंस कंदा आहिनि ऐं उहे कीअं माण्हुनि जा वोट वठनि या उन खां पोइ रिज़ल्ट्स फेल्यूअर सक्सेसफुल. सो दिस अ वंडरफुल एक्टिविटी रियली एंड आई होप फॉर द ऑल इंस्टीट्यूशन फॉर सिंध त अहिड़े क़िस्म जो वमार जेको कराए ॿारनि खे काउंसिल जे थ्रू उन्हनि खे राइट्स ॾियो त उहे पंहिंजी फैसिलिटीज़ जे लाइ ऐं जेके बि स्कूलनि में या कॉलेजनि में कंहिं प्रॉब्लम थियनि था त एडमिनिस्ट्रेशन वेही डिस्कस करे उनखे हल करण जी कोशिशि कनि. थैंक यू वेरी मच. इलेक्शन प्लीज़.